कराची जे तक NA 237 मलीर ते थींदड़ ज़िमनी इलेक्शन जे हवाले सां कॉर्नर मीटिंग जो सिलसिलो जारी आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिबि UC बख्तावर ॻोठ में अरशद गुजर पारां कॉर्नर मीटिंग मुनक़िद कई वई, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच, सियासी समाजी अॻवान अली हसन ज़रदारी, बाबर हकीम बलोच, काशिफ मंगी, UC जे सदर हाजी मुख्तियार अली सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त ख़ासि खेली पाड़े में अरशद ख़ासि खेली ऐं अब्दुल सत्तार लाशारी पारां गॾिजाणी कोठाई वई। ॿिए पासे समो बिरादरी पारां AD समो कॉर्नर गॾिजाणी रखी। ओढा ऐं कोलाची बिरादरी, मेमण संजराणी, मलिक ऐं अक़लियती बिरादरी पारां बि कॉर्नर गॾिजाणियूं मुनक़िद कयूं वयूं। कॉर्नर मीटिंग्स में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच जी मुकमल हिमायत जो ऐलान कयो वियो।